जनी दांत ना बिच तनी तो जो आसरो यकीनन अल्लाह में आसरो आए सबका पे ना सभी के भली का खुलियो कचे कोड़ थियो पर आउ नोटिस गलाइंदुस पाकिस्तान दे गलाइंदुस छो जामशोरे में काफी दोस्त आए जन जामशोरो दे गलायो कोटली दे गलायो आउ पूरे पाकिस्तान दे गलाइंदुस दिस इज कोटा फोती कोटा जने पाकिस्तान हिकु आए उन अंदर जेके सूबा आए उनन में कानून अलग अलग छो पंजाब खैबर पख्तूनख्वा बाकी सूबन में भी फोती कोटा जा केसेस हलन लाए सभी जेके डिपार्टमेंट्स आए तो सिंध में गुजरियल 5 सालन खां आऊं पाण बाबा साईं ऑन ड्यूटी वर्दी में पुलिस डिपार्टमेंट में शीशन कोर्ट शीशन हाउस पे वफात करे वियो एसएसपी जामशोरो जेको उन वक्त हिते मौजूद हुयो उन एक तो मूंसां इहो ज़ुल्म कयो जो मुंहिंजी बिज़नेस कोटा में फाइल ठाहे छॾी बाबा साईं खे तदफीन जे लाइ मुंहिंजे तॾहिं ते न को ऑफिसर आयो न को बाला ऑफिसर आयो यानी कि मुंहिंजी बिज़नेस कोटा उन एसएसपी साहब नोड़े छॾी मूंसां वाइदो कई कराची आईजी ऑफिस अचिजो आईजी ऑफिस जा धिका खाई खाई दर ते मूंसां मुंहिंजो ही दोस्त दीदार मला गॾु हुयो जे मूंखे गुज़रियल 5-6 ॾींहंनि खां पोइ आईजी ऑफिस जो गेट टपाए लेके जिते ऐं उते पहुतुसि त मूंखे 1 सेकंड अंदर इहो चयो वियो त बाबा वञी दुकानदारी कर का बर्फ खपाए रेड़ो लगाए पुलिस में अची छा कंदे ग्रेजुएट आया कोटड़ी अंदर जामशोरो अंदर इंडस्ट्रियल एरिया में असांखे नौकरी नथी ॾिनी वञे साईं झाड़ू लगाइण जी नौकरी बि नथी ॾिनी वञे ऐं अव्हांखे वाज़े क्लियर चवां ऐं पीपुल्स पार्टी जो वोटर आहियां अबन ॾाढनि खां वठी 58 साल खां वठी असां पीपुल्स पार्टी खे वोट ॾिनो आहे ऐं ॾींदा रहंदासीं लेकिन हाणे ॻाल्हि इहा आहे त पंहिंजे हक़ घुरण जे लाइ साम्हूं बीहंदासीं असांखे पुलिस डिपार्टमेंट मां खोड़ सारी उमेदूं आहिनि पुलिस डिपार्टमेंट सुठो कमु करे पई लेकिन फोती कोटा ते हिन वक़्त ताईं बि अमल न थियो आहे असां प्रेस क्लब कराची बाक़ी शहरनि अंदर में प्रेस क्लबनि ते वञी एहतजाज कया असांजे मथां लाठी चार्ज थी आहे असांजे मथां जेको आहे सो शेलिंग थी आहे असांखे मारियो कुटियो वियो आहे जॾहिं त असांजा वालदेन जेके सर्विस में 30 खां 40 हज़ारनि ते 12 कलाक 15 कलाक ड्यूटियूं करे घर अचे पहुचंदा आहिनि त वरी फोन ईंदी आहे त ॿिए हंधि ड्यूटी तोखे करणी आहे हू बग़ैर कंहिं सवाल जे ड्यूटी कंदा आहिनि ऐं उहे जॾहिं ड्यूटी दौरान वर्दीअ में सर्विस में फोता थियनि त हुननि जे बच्चनि खे एसपी ऑफिस हुजे डीआईजी ऑफिस हुजे गेट ते बीहारे चवनि था त पर्ची लिखी ॾियो नाले सां पीउ जे नाले सां माउ जे नाले सां असां तव्हां सां पोइ मिलंदासीं अंदरि कुझु सिफारिशी खोड़ नाला ऐं छो चवां कंहिंखे कुझु सिफारिशी माण्हू वेठा आहिनि उन्हनि जूं तस्वीरूं वायरल थी थियनि डीआईजी साहब हिन मामले ते फलाणे साहब सां वेठो आहे ऐं हिते यतीम धिका पिया खाइनि काबिले इज्जत आयो काबिले एहतराम आयो और इन करे जो होते लिखियल आहे त गवर्नमेंट ऑफ सिंध ओपन कचहरी खोड़ ओपन कचहरी थी वञे लेकिन डिजीज कोटा ते छो कोन थो को मामलो को छो को हल नथो कढियो वञे ॿी ॻाल्हि इहा त ऐं सोशल वर्कर बि आहियां हिन ज़िले जामशोरे जे अंदरि सोशल वर्क बि कयां पियो मूंखे मुंहिंजे पोयां 10 भाती आहे छो मूंखे रोज़गार नथो ॾिनो वञे कंहिंखे चवां पहिरियां छा थींदो एमपी साहब जे बंगले ते वियासीं पर्ची लिखी ॾिनो फिलाणे गेट ते वञो तव्हांखे नौकरी मिली वेंदी असां 10 कलाक 12 कलाक ड्यूटी करे बच्चे जो पेट गुज़र कंदासीं हाणे छा चोरियूं कया 10 भाती किथों पहिरियां ज़िले जामशोरे जो NIC थो रखां गोश्त वञा त चवंदा बनी वारो कर उते वञ त को कमु कोन थो थिए हिते असांखे का सहूलियत कोन्हे ऐं इहो ई अर्ज़ु खणी आयो आहियां त डिजीज कोटा सिर्फ़ु माण्हू पंहिंजो न हिते जो फार्म जमा कराइजे साईं आऊं पंहिंजे लाइ कोन आयो आहियां और ऑल सिंध जे फोती कोटा यतीम बचनि जे हक़ जे लाइ ॻाल्हाइण लाइ आयो आहियां असीं अवां जा आहियूं न तो पोइ छो असांखे अवां पंहिंजो नथा कयो मज़दूरी कयूं था शाम जो 700 रुपया 10 भाती सही असां किथों पालियूं मैनुअल फंड असांजो हिन वक़्त ताईं बंदि पियो आहे हाणे ॻाल्हि इहा आहे फोती कोटा अवां नोट कयो शायदि नोट कई छो त पोइ हिते घणा उमेदवारनि साईं नोट कयो त माइक फूरी आहे वरिती विड़ी वरिती आहे